वकील जो पुट हुयो उनजो एक्सीडेंट थी पियो, ज़ख़्मी थी पियो। वकील जो पुट उनखे खणायो वियो अस्पताल जॾहिं खणायो वियसि त डॉक्टर जो आयो, डॉक्टर उनखे ॾिठो, उन डॉक्टर चयो हे त मुंहिंजो पुटु आहे। हाणे ॿुधायो कीअं, सोची सम्झा। डॉक्टर जो पुटु हो न वकील जो पुटु हो न, जेको वकील हुयो उहो डॉक्टर बि हुयो। अच्छा जी, अच्छा वकील नौकिरीअ मां रिटायर थी पोइ डॉक्टरी कई हूंदसि। ठीकु आहे, पुटु वकील जो डॉक्टर पियो चए त मुंहिंजो पुटु आहे। हा वाह जी बाबा, पुटु वकील जो डॉक्टर पियो चए त मुंहिंजो पुटु आहे। अच्छा पहिरें वकील पोइ डॉक्टरी अची कई हुन। अच्छा जी, पहिरियां वकील हो पोइ डॉक्टर थी वियो। वकील पाण डॉक्टर हो। डॉक्टर मेले ते वियो त हुनजो छोकिरो गुम थी वियो त वकील खयो, उहा खयो पिया एक्सीडेंट थी पियो, पोइ अस्पताल खणी आयो त डॉक्टर चयो मुंहिंजो छोकिरो। अच्छा इहा तोखे कीअं ख़बर पई? न जी वाह, डॉक्टर वकील जो पीओ डॉक्टर जी माई। वाह, वकील हुनजो डॉक्टर हुनजी मां हुई। ताड़ी